मोरो ख़बर शामिल कजे थी। मोरो सिंध मां जितां सिंधी अल्ताफ़ सुमरो की रिपोर्ट मुताबिक़ भाउ पारां भाउ की मिल्कियत हड़प, भाउ जो प्रेस क्लब अॻियां एहतजाज। मोरो शहर के ॿाहिरीं स्टाफ गफ़ारी मोहल्ला के रहवासी अब्दुल रशीद मला एहतजाज कंदे चयो आहे त आउं ग़रीब मिसकिन ऐं मज़दूर माण्हू आहियां। असां सभिनीनि भाइरनि गॾु कमाई करे 2000 फुट प्लाट वरितो हो, जंहिंमें रिहाइश जी जॻह ठहिराई हुई, जेका असांजे वॾे भाउ कामरेड यासीन मला उन वक़्तु पंहिंजे नाले कराई हुई, जंहिंमां हाणे हिकु भाउ नाले अयाज़ अली मला खे हिसो ॾिनो वियो। जंहिं बैदि मूं पंहिंजो हिसो घुरण जी कोशिशि कई, जंहिं ते कामरेड यासीन मला ऐं ॿियनि भाइरनि सां गॾिजी मूं मथां सख़्तु तशदुद कयो, जंहिंमें मूंखे खाॿी ॿांह में शदीद धकु लॻो आहे। मां ग़रीब मिसकिन ऐं मज़दूर आहियां, मुंहिंजी को बि दादरसी करण वारो नाहे। अहिड़ी शिकायत पंहिंजे बिरादरी जे चङनि मुड़ुसनि खे पिणु ॾिनी आहे, मगर दादरसी करण वारो केर बि नाहे। मां अहिड़ी शिकायत मोरो थाणे ते पिणु ॾिनी आहे। मूंखे पंहिंजे भाउ कामरेड यासीन मां जान जो ख़तरो आहे। हू मूंखे जान सां मारणु धमकियूं ॾेई रहियो आहे। अगरि उन विच में मुंहिंजो मौत थी वञे त मुंहिंजे मौत जो ज़िम्मेवार कामरेड यासीन मला हूंदो। असांजे घर जी जॻह आहे जेका 2000 फुट आहे, उन में मुंहिंजी जेको आहे प्रॉपर्टी मौजूदु आहे, जंहिंमें मुंहिंजियूं नयूं हुयूं गाॾियूं हुयूं, उहे भेण खे ॾिनियूं, उहे ॾिनियूं मां घर वारनि खे जेको यासीन खे ॾिनियूं, जेको जॻह खजी हर शइ खजी। उन मां हिकिड़े भाउ सां जेके हिसो ॾिनो अथसि अयाज़ खे, जेको पाण खे कामरेड यासीन मला थो सॾे, उनजी अॼु मां घुर करे वियुसि त मूंसां हेॾी दहशत कई, लखियूं आहियूं ऐं घरां जेको आहे त पातराणी खॼी ॿार खाधो बि विड़ियो, औषध बि विड़ियो, जेको विझी करे चङनि मुड़ुसनि खे बि मां दाद ॾिनी। सरकार अयाज़ मला खे दाद ॾिनो, उन ते हलीयुसि, उनखे फ़ोन कयो, मुंहिंजो बि मूंसां कोन्ह कयो ऐं मुंहिंजी काल कटे छॾी। या त मूंसां इंसाफ़ कयो, या त मां पाण खे पेट्रोल भाई मां पाण खे बांह में एहतजाज कई। ऐं मुंहिंजा ज़िम्मेवार कामरेड यासीन मला पाण हूंदो। मां सिंध गवर्नमेंट खे अपील कयो त मूंसां जल्द सां जल्द मूंसां इंसाफ़ कयो वञे। मूंखे हुननि जे मथां मूंखे ख़तरो आहे, यासीन मथां ख़तरो आहे, ॿियनि भाइरनि मां मुंहिंजे खाते में मुंहिंजा ख़तरो आहे, जान मां ख़तरो आहे, जेके ॿिया भाइर हुन सां गॾु आहिनि, हुनखे जेके हर ॻाल्हि ॿुधल आहे।